जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं बाहु कोसो शहर में। बाहु कोसो पुलिस ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शहरनि दुकानदारनि ऐं वापारियुनि पारां जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। अचो त साणनि वीचार वंडियूं त उहे वधीक छा था ॿुधाइनि ऐं पुलिस ज़ियादतियुनि ख़िलाफ़ उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। मां तव्हांजे जेकब न्यूज़ जे तवसत सां चवंदुसि त इहा पीढ़ी काफ़ी सालनि खां हले पई ऐं इन पीढ़ी जो को इशू कोन हो। असांजे मुखालफ़नि इन पीढ़ीअ खे बहानो बणाए असां ते हिकिड़ो ॿियो नओं वार कयो आहे। इहा पीढ़ी हितो जे माण्हुनि जी वॾे रोज़गार आमदनी जो ज़रियो हुई। चवंदो त मां महीनो थी वियो आहे असांजो पीढ़ी बंदि आहे। पीढ़ी त पंहिंजे जाइ ते आहे जेको असांजो रोज़गार आहे हिते दुकान जो, पर असांखे जेको हिते सेचो बाह बारियो असांजे दुकानदारनि जे लाइ, त उहो इन जी हद ताईं जेके पैसा वठी भताखोरी करे थो। हिते हर दुकानदार खां जेको सामान वठी वञे थो, को ग़रीब बिल वठण जे लाइ वञे थो, एसेचो पैसा ॾियण लाइ बि तयारु न आहे। असांखां काफ़ी पैसा वरितई पीढ़ी जे बनस्बत में, पैसा वरितई त बाबा ठीकु आहे, अॼु खां बाद मां पीढ़ी जे लाइ कुझु न ॾियो। पैसा वठी करे वरी ॿिए हफ़्ते ते वरी 8-8 10-10 मोबाइलां वठी करे अॼु बीही रहे थो। महीने मथे थियो आहे बंदि आहे। असांजो ग़रीबनि जो रोज़गार आहे, को सब्ज़ी वारो आहे, को पकड़ो वारो आहे, को ॿियो आहे, को टियों आहे, सभिनि जी रोज़गार बंदि आहे। चौ तरफ़ मोबाइलां वेठा आहिनि, शाही ॾे वेठो आहे, हिन साइड वेठो आहे, हुन साइड वेठो आहे। ग़रीब मिसकिन जेको अचे थो हुनखे ॿधे थो, मोटरसाइकिल वारे खे अचे थो लीटर ॾे, हुनखे तंग करे वेठो आहे हुते। असांजो चौ तरफ़ सौदो आहे, असांजो किनो थिए थो, सब्ज़ी असांजो किनो थिए थो, पकोड़ा हिते नथा हलनि। हे ग़रीब मिसकिन जी ॿियो त पोरियो न आहे, पोरियो असांजो 12 महीना इहो आहे असांजो। हुकूमत खे इहो अर्ज़ु कंदुसि त हितां जो जेको ॿाहिरियां इलाइक़ो आहे, हिते पीढ़ी असांजो लाज़मी आहे। को छेलो बकरी विकिणी करे सौदो सूदो वठंदो, ग़रीब माण्हू जेको वही सघंदो, 2-2.5 हज़ार ख़र्चु थींदो ग़रीब। इन करे हिते जेको पीढ़ी असांजो ज़रूरी आहे, साईं ग़रीब गुरब जे लाइ भलो आहे, को सौदो सूदो वठंदा। नाज़रीन, अभी हिते मौजूद मुज़ाहिरुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त बाहु कोसो पुलिस SHO अब्दुल कमरानी जेकी आहे त शहरनि ऐं दुकानदारनि सां नाजाइज़ियूं करे रहियो आहे। गुज़िरियल 1 महीने खां जेकी आहे त उहा माल पीढ़ी जेकी आहे त बंदि करे छॾी आहे। हिननि SSP जेकाबाद ऐं DIG लाड़काणो खां मुतालबो कंदे घुर कयो आहे त SHO अब्दुल कमरानी खे हटाए ईमानदार पुलिस ऑफिसर मुक़ररु करे शहरनि खे नाजाइज़ तंग करण खां बचाए वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुलगनी कोसो, जेकब न्यूज़, गढ़ी असल।